असांखे त वफ़ाक़ी बजट में का बि सहूलियत ॾिसण में कोन थी अचे। तव्हां ॾिसो ग़रीब मुलाज़िमनि खे कुझु बि कोन मिलियो आहे, अलाउंस बि कोन था ॾियनि, रेंट में बि कुझु कोन्हे, को बि उन्हनि खे माना मुलाज़िमनि खे बि कुझु कोन्हे ऐं आवाम खे बि कुझु कोन्हे। हैदराबाद में पर मंथ जे हिसाब सां 15 करोड़ रुपया APR खे हैदराबाद डिस्ट्रिक्ट ॾिए थी। 15 करोड़ जी जाइ ते मां पुछणु चाहियां थो वफ़ाक़ी हुकूमत करां त तव्हां हैदराबाद खे छा ॾिनो आहे? जेकॾहिं ॿिया शहर कमाए ॾियनि था त उनखे कुझु न कुझु हिसो मिले थो, असांखे त माना हैदराबाद खे 1% न मिलियो आहे। पघार हुन में को ख़ासि इज़ाफ़ो कोन्हे। 8 कलाक ड्यूटी करण वारे जी बि उहा ऐं जेको 24 कलाक ड्यूटी करण वारो पुलिस डिपार्टमेंट जो माण्हू उनजी बि उहा ई वधाई अथनि। जेको जंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी वधीक आहे उनजी स्कोर वधाइनि। अॻे सरमाएदार माण्हू आहिनि या पैसे वारा माण्हू, उन्हनि जे मुफ़ाद जी आहे, ग़रीब जे मुफ़ाद जी न आहे। ग़रीब सां ॾींहों ॾींहुं ज़ुल्म आहे। न को असां ग़रीब अवाम लाइ त को बि उन में को फ़ाइदो कोन्हे। हिननि शहरनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु आहे त वफ़ाक़ तरफ़ां पेश कयल बजट अवाम दुश्मन बजट आहे। कैमरामैन शाहिद रिंद सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।